सिंध पब्लिक कमीशन जो मूं इम्तिहान पास कयो आहे। हाँ बुधायो तो है। जनाब आली, मां साईं जन जी डिस्ट्रिक्ट में एसपी थी मुकर्रर थी आयो आहियां। वॾी ॻाल्हि इहा त सुभाणे मुंहिंजी जॉइनिंग आहे। ओह ग्रेट। जे रात जी मानी खाराई न त पोइ तो वटि अचां। ऐं हा, तारुफ में इहो ॿुधाइजां त ही मूंसां मोहबत कंदो आहे। ही ज़मानो तोखे जी भरे ॾिसण जी फुर्सत भी न ॾींदो। हाणे तुंहिंजे चपनि ते शुक्र बदिरां शिकायतूं सही न आहिनि। अलाह साईं कंदो, असांजूं सभु दुआऊं क़बूल थी वेंदियूं। तॾहिं त असां ॿई हिन वक़्तु पाण हिते आहियूं। तूं सही तो चई मलाल। ऐं वाकई नाशुक्री जज़्बाती छोकिरी आहियां। सबर में वॾी ताक़त आहे। सालिया, तुंहिंजो पीउ हयात आहे। छा छा चयो तो? बाबा हयात आहे? हाँ, मां सच थो चवां, चिबड़ो खान जहिड़ो आहे। इन ॻाल्हि जो कहिड़ो सबूत आहे तो वटि त बाबा साईं ज़िंदा आहे? किथे तूं असांजे छुटल ज़ख़्मनि खे खरोचड़ करणु आयो आहीं? यादि रख, जेकॾहिं इन नियत सां आयो आहीं त हिन ॿेले में आयो त पंहिंजे पेरनि ते ई, पर तुंहिंजी कबर हिन ॿेले में ठाहींदुसि।